मुझो नालो नौशाबा है। मुझे मुर्स जो नालो ख़ालिद हुसैन बिरोई है। मुझे मुर्स जी जॉब है एज़ अ स्टाफ नर्स सऊदाबाद हॉस्पिटल कराची में। असांजी शादी के चौथों साल हले पियो पयो। मुझो मुर्स शुरू खां वठी मूंसां तशद्दुद कंदो रहियो आहे। उनजी फैमिली तशद्दुद कंदी रही आहे। हाणे आख़िर में अची करे मुझे मुर्स मूंखे ॿियनि ग़लति कमनि जे लाइ मजबूर कयो। मूंखे ग़लति कमनि जे लाइ बी कैटेगरीज़ जे कमनि जे लाइ प्रेशराइज़ कंदो रहियो, थ्रेट ॾींदो रहियो, मूंखे मुसलसल टॉर्चर कंदो रहियो, मार कुट कंदो रहियो त तूं हे कम कर। मां हिन खे जॾहिं जवाबु ॾिनो त मूंखे मारे कुटे मुंहिंजी अम्मी वारनि जे घर मूंखे छॾे वियो, दरवाज़े ते छॾे करे वापसि वियो। कुझु टाइम खां पोइ कुझु मर्द वठी आयो। असां घर में कुल 3 औरतूं हुयसीं। औरतूं हुयूंसीं असां, मां, मुंहिंजी भेण, मुंहिंजी अम्मी हुयूंसीं। अची करे मर्द घर में वठी आयो। मूंखे, मुंहिंजी भेण खे, मुंहिंजी अम्मी ते हिननि तशद्दुद कयो। तशद्दुद करे मुंहिंजा ॿार खसणु लॻो। मां रड़ियूं कयूं। पाड़े वारियूं औरतूं असांजे घर में अची वियूं। इन खां पोइ असांजे घर मां हलियो वियो। ॿाहिरि वञी करे पाण खे मारे कुटे उल्टो असांखे हाणे ब्लैकमेल पियो करे। जॾहिं त मुंहिंजो भाउ घर में हुयो बि न, गाॾी सां हुयो। असांखे हाणे ब्लैकमेल थो करे। मुंहिंजे भाउ जे लाइ हाणे थ्रेट ॾेराई मोकिले थो पियो। मूंखे थ्रेट थो ॾिए, मुंहिंजी फैमिली खे थ्रेट थो ॾिए। हाणे मुंहिंजी हुकूमत सिंध खे, IG सिंध खे, SHO साहब खे, SP साहब खे, सरदार ख़ान खे, बुरहान ख़ान खे, औरतुनि जी हुकूमत ऐं औरतुनि जी तंज़ीमुनि खे गुज़ारिश आहे त मूंसां मदद कयो, मूंखे इंसाफ़ वठाए ॾियो। मूंखे, मुंहिंजी फैमिली खे हिन इंसान खां ख़तरो आहे। असांखे थ्रेट ॾेराई मोकिले थो, जानी नुक़सानु तव्हांखे ॾींदुमि, तोखां बचा खसी वठंदुमि, तोसां हीअं कंदासीं, हीअं कंदासीं। बार रोज़ मूंखे थ्रेट ॾेराए थो मोकिले। मुंहिंजी हुकूमत सिंध खे इहा दरख़्वास्त आहे, IG सिंध खे दरख़्वास्त आहे त मूंखे इंसाफ़ वठाए ॾींदा। औरतुनि जी तंज़ीमुनि खे गुज़ारिश थी कयां त मूंसां मदद कयो। हाणे मूंखे मीडिया ते अची करे बदनाम थो करे, थ्रेट थो ॾिए, मीडिया ते अची बदनाम थो करे त जेको आहे सो हे मूंसां हीअं था कनि, मूंसां हीअं था। घर बि असांजो मारे कुटे बि असांखे वियो आहे, बदनाम बि असांखे करे थो पियो। किथां जो इहो इंसाफ़ आहे? मां हथ ॿधी गुज़ारिश थी कयां हुकूमत सिंध खे त मूंखे इंसाफ़ खपे।